कराची मशहूर अदाकारा ऐं प्रोड्यूसर हिना रिज़वी ख़ामोशी सां सोशल मीडिया स्टार अमार अहमद सां शादी करे छॾी। रिपोर्ट्स मूजिबि हिना रिज़वी इंस्टाग्राम ते शादी जी तस्वीरूं ऐं वीडियोज़ शेयर कंदे शादी जे बंधिजण में ॿधिजण जी तस्दीक करे छॾी। अदाकारा ॿुधायो त संदसि शादी जी तक़रीब ॾाढी सादे नमूने सां थी, जंहिं में रुॻो वेझा मिट माइट शरीक थिया। अदाकारा शादी ते दुआऊं मिलण ते शुक्रिया अदा कयो। हिना रिज़वी जी शादी जी वीडियोज़ ऐं तस्वीरूं वायरल थी वियूं आहिनि, जंहिं ते मदाहन दिलचस्प तबसरा कया आहिनि। संदसि शादी जूं रस्मूं गुज़िरियल हफ़्ते खां जारी रहियूं। हिना रिज़वी मशहूर अदाकार ऐं अदाकार संगीता जी नंढड़ी भेण आहे। हुन मुख़्तलिफ़ ड्रामनि में मरकज़ी किरदारु अदा कयो आहे। हिना रिज़वी जी शादी जी वीडियोज़ ऐं तस्वीरुनि ते कुझु मदाहन सवाल कयो त हूअ एतिरी देरि सां छो थी शादी करे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।